इन वक्त सही के अली खास के साहब गडा डाउनटाउन हेलो सनत हां सही मेहरबानी डाउनटाउन बुकलेन आदा ही डाउनटाउन बुकलेन सा जो लाइक को है ते मां रहंदो आया आई जो को है सो बनाई डाउनटाउन बुकलेन अभी थोड़ी देर में सी वन्यू पे मैनहट्टन वन्यू पिया आई जो को है सो जबरदस्त किस्म जो को है सो थोड़ी तारीख भला सही इन जी छा है अले तमाम पुरानो लाइक को है ये जो को है तमाम ये ओल्डेस्ट तरीन जो को है शहर जो को है के जगह 100 साल पहले शहर ही होंदो यो 100-150 साल पहले सही हिते ही मना शहर होंदो यो हाने को चंगी बिल्डिंग ठही हुई पर ॾिसो अञा पुरानी बिल्डिंग है ब्रेक तारीख़ी बिल्डिंग ना पर ही मना शहर मना असल में शहर ही होंदो यो अजला 150 साल पहले अच्छा हां ये टुकड़ो जो है मना शहर जो टुकड़ो सही हाने जो है तो ही जारी गाला में एडो पुरानी जगह है जारी गाला पोते हाने वडी बिल्डिंग ठाहिण शुरू थी वियूं नंढी बिल्डिंगूं जेके आहिनि हाणे जेके ते ठाहिण शुरू थी वियूं माना तारीख़ के आस्ते आस्ते ही भी खत्म कन पे तारीख़ के खत्म कंदा जारी गाला छो तो बिना वो तो अफोर्ड ही कोन था करे सघनि तो हाणे या तारीख़ जेका आहे सा या एडो अरसो कान वेंदी आहे सही दुनिया में ये थींदो आहे कुछ क़ौमूं आहिनि हिते कुछ बिल्डिंगूं आहिनि जेके लैंडमार्क्स आहिनि उन्हनि खे कोन ठाहे सघनि वैसा वो लैंडमार्क जेके थी वई हुन न जेके लैंडमार्क्स करार दिंदो आहे उन्हनि खे हथ कोन था लाहे सघनि बाक़ी जेके लैंडमार्क उन्हनि खे जेके तारीख़ी बिल्डिंगूं जेके आहिनि जिते के सदर खिताब कयो आहे या गवर्नर खिताब कयो आहे या उते का एवी का एजिटेशन वई आहे एडी का प्रोटेस्ट वई आहे माण्हू मुआन खे सही क़िस्म जी बिल्डिंगूं जेके आहिनि जेके उहे तारीख़ जो हिसो आहिनि उन्हनि खे केरु हथ नथो लाहे सघे सही ॾिसो न तव्हां ही 100 साल पुरानी बिल्डिंग अच्छा सही ॾिसो न राइट साइड अचनि पई ही तारीख़ ही सिर्फ़ तारीख़ी बिल्डिंगूं आहिनि बिल्कुल हिननि खे हथ कोन था लाहे सघनि सही ठीकु आहे न ही तारीख़ी बिल्डिंगूं बिल्कुल हिननि खे कोन था हथ लाहे सघनि बाक़ी जेके नंढियूं बिल्डिंगूं ॿियो जेके जीअं माण्हुनि जा पर्सनल घर आहिनि पंहिंजूं माण्हुनि जूं प्रॉपर्टियूं विकिणी सघनि था पिया छो त हिननि प्राइवेट आहिनि राइट साइड ॾिसो न राइट साइड ते ही असांजो भोकलनि जो सिटी हाल आहे बस जेका बिल्डिंग ठहे पई न साम्हूं जी इहो सिटी हाल आहे इते असांजो सिटी जीअं तव्हां पंहिंजो कमिश्नर पंहिंजो हूंदो आहे न असां हिते बोरो प्रेसिडेंट हूंदो आहे अच्छा बोरो प्रेसिडेंट हूंदो आहे साम्हूं सभु न बिल्डिंग इहा जेका आहे इहा सिटी ही सिटी सही बिल्कुल हाई कोर्ट जड़ी थी लगे ऐं ही न्यूयॉर्क जी सुप्रीम कोर्ट आहे अच्छा ही वारी साम्हूं साइन बि तव्हां ॾिसी सघो था साम्हूं सभु साइन अचे पियो न राइट साइड ते ॿ झंडा आहिनि हां बिल्कुल झंडो आहे सुप्रीम कोर्ट ऐं लिखो सुप्रीम कोर्ट ऑफ न्यूयॉर्क स्टेट जी सुप्रीम कोर्ट पंहिंजी आहे पाण हाई कोर्ट थींदी आहे न हिन वटि स्टेट जी सुप्रीम कोर्ट हूंदी आहे माना ही खुद हिकड़ा स्टेट मुल्क है फैमिली कोर्ट सही ये तो सब उसमें फैमिली कोर्ट तलाकूं बलाकूं जेके थींदियूं आहिनि फैमिली कोर्ट ही बुकलैंड जी सभ खां वॾी लाइब्रेरी आहे अच्छा मुंहिंजो नालो आहे बुकलैंड जनरल लाइब्रेरी जे पाण खे न जनरल लाइब्रेरी थींदी आहे असां वटि आहे कोन खाई विया असां वटि तमामु वॾी ही मुंहिंजो बैक हिसो आहे मुंहिंजो अॻियां हिसो तो ॾिस तमामु ख़ूबसूरत आहे तमामु ॾिसण वटां इलाही ख़ूबसूरत हिसो आहे हां हाणे हितां खां ई सुठो थो लॻे माना ही ॾिसो न तव्हां ॾिसो मथे त हे जेतिरी हिन लाइब्रेरी जे लाइ बिल्डिंग ठाही आहे एतिरे में त असां अलाए छा ठाहे वञूं जेका तमामु वॾी जॻह लाइब्रेरी ही जेको आहे सो ही फेडरल जेको आहे सो सुप्रीम कोर्ट यूएसए सुप्रीम कोर्ट जी ब्रांच आहे अच्छा जीअं पाण सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री आहे असां पाण तव्हां रजिस्ट्री आहे सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री आहे बिल्कुल इहे माना सम्झो कि सुप्रीम कोर्ट जी रजिस्ट्री आहे माना सुप्रीम कोर्ट जज हिते वेंदो आहे गवर्नर खे सॾु कंदा हा हाणे जेको आहे सो हाणे हिकिड़ो पाकिस्तानी निजात आहे उनजो नालो अलाए मूंखे ख़बर हाणे मूं ॾिठो हुयो उन कल्ह चोरी ओथ खयो आहे न सुप्रीम कोर्ट जज जो वाह वाह न्यू जर्सी वाह वाह जबरदस्त फर्स्ट टाइम लाइफ में पाकिस्तानी जो सुप्रीम कोर्ट जो जेको आहे जज थियो आहे माना वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे हिन जा जेके जजिस जेके आहिनि अच्छा ही ब्रांच वारा जज जेके आहिनि से उहिदा कोन वेंदा आहिनि अच्छा वाशिंगटन डीसी वारा जज ॿिया आहिनि ब्रांच वारा जज जेके आहिनि ॿिया आहिनि ही सिर्फ़ हिते जा ई केस हिते जा ई जेके केसेस जेके आहिनि हिन खे ॾिसो पर हितां किथे लिखियल हूंदो सही ही जेको आहे न ब्रुकलिन ब्रिज पाण वञूं पिया बिल्कुल ही ब्रुकलिन ब्रिज जेको आहे दुनिया जो पहिरियों ब्रिज आहे जेको लॉन्ग हैंगिंग ब्रिज आहे सही मतलब दुनिया में हिन खां पहिरीं हेॾो वॾो ब्रिज किथे बि कोन ठहियो हुयो सॼी दुनिया में ही पहिरियों ब्रिज आहे जेको अर्ली 1800 सेंचुरी में ठहियो हुयो सही
आराम सां थी अचे हाणे हिते हेवी ट्रैफिक बंदि आहे हिते हाणे हिते ख़ाली कारूं हलनि थियूं माना असां वरी सखर वारी पुल जो जेको इहो ॾिसी ॾंदे आङुरियूं थियूं अचनि माना उहा का ॻाल्हि ई कान्हे न ही उन खां पुराणो ठहियल आहे उन खां इलाही पुराणो ठहियल आहे लॉन्ग हैंगिंग ब्रिज आहे ही ब्रिज ठहियो पिए जी जी हिते इलाही माण्हू हिते जेको चीफ जेको हिनजी वैल्यू अञा में करे घणी आहे हिनजो चीफ जेको आर्किटेक्टर जेको हो न उहो पैरालाइज़ थी वियो ज़बान मज़ा ॻाल्हाए सघंदो कोन हुयो जॾहिं ब्रिज जी अधु में हुयो पोइ हुननि लाइ छा कयो हिते हुन को टावर ठाहियो हुयो सही पोइ उन खुर्दबिनी मां ॾिसंदो हुयो ॾिसी करे पंहिंजी ज़ाल खे इंस्ट्रक्शन ॿुधाईंदो हाणे हीअं कयो हाणे हीअं कयो हाणे हीअं कयो उन लाइ हिन ब्रिज जी तमामु वॾी तारीख़ अथव ब्रिज जी तव्हां बायोग्राफी गूगल ते तव्हां पढ़ंदो न तव्हांखे लॻंदो त यार ही त तमामु को हेॾो को ज़बरदस्त क़िस्म जो ब्रिज आहे को तमामु बहितरीन क़िस्म जो ब्रिज आहे ॾाढो आर्किटेक्ट आहे हू आहे मैनहट्टन ब्रिज सही साम्हूं सुबह न मैनहट्टन इहो जदीद आहे नओं आहे इहो इन जे मथां ट्रेन हले थी इनजे मथां ट्रकूं हलनि थियूं इनजे मथां बसूं हलनि थियूं ही हैंगिंग न इहो हैंगिंग ब्रिज आहे हिन खां कोई 80-90 साल खां पोइ ठाहियो आहे न अच्छा सही इन करे हिन जी वैल्यू इन करे घणी आहे जो ही जेको ही को 2.25 किलोमीटर ते मुश्तमिल आहे सही 2 किलोमीटर ऐं प्लस कुझु आहे जिन ते ही मुश्तमिल आहे लॉन्ग हैंगिंग ब्रिज आहे तमामु वॾो हूंदो अॼु खां 200 साल पहिरीं असां वटि हिन वटि टेक्नोलॉजी किथे हुई बिल्कुलु अॼु बि उन साॻे शेप में आहे जंहिं शेप में हीअ जेका 200 साल पहिरीं हुयो माना हिनजी मेंटेनेंस अॼु बि उहा ई साॻी थींदी आहे हिनजी अॼु बि जेका मेंटेनेंस जेका आहे उहा साॻी तव्हां हिन ब्रिज जो फोटो तव्हां 200 साल पुराणो ॾिसो या अॼु जो ॾिसो तव्हांखे साॻी नज़र ईंदी हाणे ही साम्हूं जेको आहे पीस यूनिवर्सिटी आहे ॾिसो न साम्हूं लिखियलु आहे बिल्कुलु ही जेको आहे सो सिटी हॉल आहे न्यूयॉर्क जो हिते शादियूं थींदियूं आहिनि सही ही बिज़नेस जो जेको आहे सो हाई स्कूल आहे ऐं ही साम्हूं जेको आहे पुलिस जो हेडक्वार्टर आहे साम्हूं सुबह न बिल्कुलु इहो न्यूयॉर्क सिटी जे 5 ज़िलनि जो पुलिस जो हेडक्वार्टर आहे अच्छा ये असांजी आईजी ऑफिस आहे हेॾा ही हा हे माना आईजी तव्हांजी आईजी माना पंहिंजी आईजी ऑफिस आहे उहा आहे तव्हांजी आईजी ऑफिस सही ही जेको बिज़नेस जो स्कूल आहे बिज़नेस स्कूल आहे सॼो सारो हाणे हितां तव्हांखे अॻियां नज़र तव्हांखे सॼो तव्हांखे ईंदो जेको आहे सॼो ब्रिज जो तव्हांखे व्यू नज़र तव्हांखे ईंदो बिल्कुलु सम्झो तव्हां ॾिसो ब्रिज केॾो ज़बरदस्त आहे हे ॾिसो पिया न हे पुराणी बिल्डिंगूं ठहियल उन ज़माने जूं ठहियल आहिनि पर ही जेके हाईराइज़ कोन्हनि खे वरी बि हिननि खे रखियो वेठा परले पासे पाण लॾे पाण मथां मोटी आया आहियूं न परले पासे सॼो ब्रुकलिन जो इलाइक़ो अथव सॼो ब्रुकलिन हाणे हितां तव्हां ॾिसंदो तव्हांखे एंगल ते नज़र तव्हांखे ईंदो ब्रुकलिन ब्रिज बिल्कुलु तव्हां ॾिसो न सॼो तव्हांखे माशाअल्लाह ही साम्हूं जेको आहे मैनहट्टन ब्रिज आहे ठीकु आहे साम्हूं फेरी हले पई लिफ्ट बि लॻाइनि था फेरी हले पई त इहे कमु कनि पिया कंस्ट्रक्शन कनि पिया हाणे ॾिसो साम्हूं बिल्कुलु ॾिसो पिया न ही हैंगिंग सॼो ब्रिज सॼो ब्रुकलिन ब्रिज अथव हैंगिंग ब्रिज अथव सम्झो जी ही साम्हूं जेका ॾिसो न वॾो इहो कारखानो इहो दामनो शुगर जो कारखानो हुयो जी इहो तव्हां यादि कोन्हे मिर्ज़ा छा नालो अथसि डॉक्टर साहब जो कारखानो अथई डॉक्टर साहब जो कोन्हे को जेको आहे सो मिर्ज़ा शुगर मिल आहे या कंहिं ज़माने में शुगर मिल हुई हाणे जी ज़रूरत कान रही आहे हाणे हिनखे इन शुगर मिल खे गुज़रिया हितां न जंहिंखे तव्हां चओ त ड्राइन हाणे इन शुगर मिल खे जेको आहे सो अंदरि घर अपार्टमेंट ठाहिनि पिया इन में हाणे अपार्टमेंट ठाहिनि पिया ऐं ॾिसो न ही जेको आहे ही असांजी नंढड़ी हिते जेल अथव अच्छा सेंटर ही नंढड़ी कोई स्मॉल सिटी जेल कोन थींदी जी जेके लोकल माण्हू कोन रखंदा बिल्कुलु माना स्मॉल नंढड़ी टाइनी क़िस्म जी जेल आहे बिल्कुलु जीअं हितां ई माण्हुनि खे जेको आहे सो हितां ॿेड़ी में चाढ़े करे आइलैंड में असांजो जेको मेन जेल असांजी जेका आहे न उहा समुंड जे विच में ठहियल आहे सही उनखे चवंदो हिन नालो आहे वेकस आइलैंड तव्हां जेकॾहिं गूगल कंदो वेकस आइलैंड उहो समुंड जे अंदरि ठहियल आहे आइलैंड ते जेल आहे उहो भॼे बि सही त जेको आहे सो पाणी ॿुधी मरी सुठो इहो कमु भलो माना आइलैंड ते ठहियल आहे हिते जेको आहे उनखे खणी वेंदा भला हिते जा माना सभिनी रियासतुनि जा रोड ॾिठा अथऊं सभु सही आहिनि हिते जा असांजी पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे हिते जा रोड तव्हां ठाहियो था त माण्हू एॾो एहतजाज कनि था एॾो कनि था हिते जो तूं हिकिड़ी लाइन बि बंदि कंदे न हिते कलाक ट्रैफिक बीह थी वही थी पई हिते वॾा सिटी ते सू थियनि था वॾा सिटी ते मथां केस थियनि था पिया हा ही सभु आहे हिन नालो आहे विलियम्सबर्ग ब्रिज इहो टियों ब्रिज आहे हिनखे चइबो आहे BMW ब्रिज ब्रुकलिन ब्रिज मैनहट्टन ब्रिज वरी विलियम्सबर्ग ब्रिज ही अथव
माना हिननि वटि त थोरो अॻियां हलण खां पोइ पाण खे तमामु ज़बरदस्त क़िस्म जो व्यू नज़र ईंदो, जंहिंमें आउं तव्हांखे पॉइंट आउट कंदुसि आसिफ अली ज़रदारी जो घर। वाह वाह जबरदस्त। है जो रेस वॾे जो घर तव्हांखे पॉइंट आउट कंदुसि, किथे आहे रेस वॾे जो घर। इहो त ॾेखारे दादा, वेट कयो असां साईं आसिफ साहब जो घर ताईं ॾेखारियूं था, जेको हिन समुंड जे किनारे ते अथसि। आसिफ ज़रदारी साहब पेंट हाउस अथसि, वॾो अथसि। अच्छा हा, पाण पेंट हाउस अथसि। पोइ सुभाणे अचां एनीवे ही जेको सॼो जेको आहे माना हिन जो नालो आहे FDR ड्राइव आहे। सही। ही जेको आहे सो जेको हिन जो जेको हिन जो रोज़वेल्ट जेको हो न, जेको फोर्ड रोज़वेल्ट जेको सदर कुझु यार उन जे नाले ड्राइव आहे। ही सॼो जेको आहे न आइलैंड आहे, मैनहट्टन सॼो आइलैंड अथव, चारों तरफ़ खां मैनहट्टन टोटल आइलैंड अथव। बिल्कुलु ठीकु आहे न, ही सॼो आइलैंड अथव। हाणे साम्हूं ॾिसो न, ही थंबा लॻा पिया आहिनि जेका आहिनि, इहो असांजो न्यूयॉर्क सिटी जो बिजली घर अथव। अच्छा तव्हांखे मतिलबु इहा ॻाल्हि ख़बर पवंदी त अमेरिका सिर्फ़ 20 या 25% बिजली ठाहे थो, बाक़ी 80% बिजली कैनेडा खां ख़रीद कंदो आहे। अच्छा अमेरिका में बिजली असांजे न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेडिकट, पेंसिल्वेनिया वेंदे फ्लोरिडा ताईं को 22-23 स्टेटूं आहिनि, उते किथे बि बिजली कान ठहंदी कान्हे का। उनजे बावजूद तव्हां वटि मसइलो न आहे। असां वटि 23-24 ईस्ट कोस्ट जो इलाइक़ो जेको आहे न, उते किथे बि को बि अहिड़ो प्लांट कोन्हे जेको बिजली ठाहींदो हुजे। अच्छा हाणे ॾिसो पिया न लेफ्ट साइड ते, ही बसि उतां सप्लाई कनि था असांखे बिजली, डायरेक्ट हेठां ज़मीन खां अचे पई, उतां कैनेडा मां ठही करे ही हिते जेको आहे सो असांखे सप्लाई कंदा आहिनि खाली। माना इन करे अमेरिका कैनेडा सां जहिड़ो बि नथो करे, मतिलबु बिजली बंदि करे छॾे। अमेरिका जेकॾहिं बिजली जो बिल कैनेडा खे न ॾिए न, कैनेडा जो हाल पाकिस्तान वांगुरु थी वञे। माना एॾो पैसो ॾे थो। हिकु ॿिए सां ॾिसो न हिन पासे तव्हांखे सॼो शहर एंगल ते नज़र ईंदो। बिल्कुलु हिते ही हेलीपोर्ट आहे, हिते जहाज लहंदा आहिनि। बिल्कुलु थी सघंदो हाणे लहंदो को ॾिसो तव्हां जेको हिते जेके पाणी में जहाज कोन लहंदा आहिनि, जेके हेली चवंदा आहिनि, जी जी जी, उन्हनि जो अथव। सॼो जेको आहे सो तव्हांखे शहर हाणे एंगल ते नज़र ईंदो पूरे जो। साम्हूं जेको ब्रिज आहे हुनजो नालो आहे क्वींस बारो ब्रिज। हिते जेके सभु जहाज लहंदा आहिनि, वॾो हिसो आहे न जहाज़नि जो। हिते सुबुह जो सवेल लहंदा आहिनि, शाम जो वरी था उॾामंदा आहिनि। जेके वॾा वॾा माण्हू जेके वाल सीट ते ईंदा आहिनि न, उहे हितां ई जेको साम्हूं सभु हेली राइड वठंदा आहिनि, हितां ई वठी करे जहाज हिते त हिननि जे लाइ मसइलो ई कोन्हे। आउं हुते वियुसि नियागरा ते, उते बि हिकिड़े लोहे जी शटर ठही पई, उन ते हेलीपैड ठहियल हो, उते लहे पियो, अदामे पियो लहे पियो। जेको पाणी में जहाज जेको न हूंदो आहे हेलीपैड, हेलीकॉप्टर वारो न, साम्हूं एम्पायर स्टेट बिल्डिंग ॾिसो पिया न, एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे। सुभाणे ही विज़िट ही सॼी कोविड टेस्ट पिया कनि साम्हूं, सुभाणे साम्हूं कोविड टेस्ट पिया कनि। ही साम्हूं अथव यूनाइटेड नेशन जो हेडक्वार्टर, साम्हूं सुभाणे अच्छी बिल्डिंग जेका आहे, बिल्कुलु अच्छी बिल्डिंग जेका आहे न, इहो UN जो हेडक्वार्टर अथव, यूनाइटेड नेशन जो इहो हेडक्वार्टर अथव। ऐं तव्हांखे चवां जेको आहे सो हिते जेको हाणे ही साम्हूं जेको आहे सो लॉन्ग आइलैंड सिटी आहे, हिन पासे राइट साइड ते। ऐं ही जेको आहे सो हाणे यूनाइटेड नेशन जे हेडक्वार्टर खां असीं गुज़रंदासीं। तव्हां दोस्तनि खे हेडक्वार्टर ॾेखारे सघो। अच्छी बिल्डिंग आहे, आसिफ ज़रदारी वारो घर ॾेखारे। आसिफ ज़रदारी जो घर उहो जेका इहा जेको गावी बिल्डिंग साम्हूं सभु न, गावी बिल्डिंग कहिड़ी डिगड़ी जेका सनड़ी आहे, गावी बिल्डिंग साम्हूं गावी बिल्डिंग, इहो मथे इहो आसिफ ज़रदारी जो घर। हलो वेझा हलूंसि था न? हा वेझा हलूं। हा इहो वेझे खां त माण्हुनि खे यकीन न ईंदो। आउं तव्हांखे हिन एड्रेस ॿुधायां, हिन एड्रेस आहे 572 ईस्ट 72nd स्ट्रीट, 572 ईस्ट 72nd स्ट्रीट, ब्लेयर हाउस। अच्छा इहो पेंट हाउस जेको आहे असांजे जेको आहे सो रेस वॾे जो आहे। माशाअल्लाह, इहो सुठी ॻाल्हि आहे की सिंधी हिते घर अथव तो। उहा बि ॻाल्हि आहे त साईं जन हिते काफ़ी मां स्टोरी कयूं आहिनि हिन घर ते। मोहम्मद हनीफ सुठी स्टोरी कई आहे हिन ते, जेको आहे हिन वसतला ख़ान सुठी स्टोरी कई आहे हिन जी पूरे। पर सर तव्हां केॾी में प्रॉपर्टियूं ॾेखारे साबित त नथा करे सघनि, साबित रहनि था हिते। अच्छा हिते रहनि था न, तव्हां 2 कलाक 3 कलाक बीहंदो ॿाहिरि निकिरंदो, बिलावल हाउस में रहे थो, बिलावल हाउस साबित नथो थी सघे, रहनि था न। रेस वॾो सियाणो माण्हू। हा ही साईं यूनाइटेड नेशन जो जेको आहे सो आहे। हा ही बिल्डिंग आहे न, ही साईं बदनाम ज़माना स्ट्रीट आहे, 42nd स्ट्रीट। अच्छा हा, इन में छा थींदा? ही माना मशहूर स्ट्रीट आहे न, 42 स्ट्रीट। सही सही सही। 42nd स्ट्रीट जेका आहे सा न्यूयॉर्क शहर जी तमामु ही जेके मशहूर जेके एवेन्यू आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ी माना स्ट्रीट में शामिल थिए थी पई। सही सही सही। माना हिते इलाही क्राइम के ज़माने में हूंदो हुयो, प्रोस्टिट्यूशन हूंदी हुई, फुरूं थींदियूं हुयूं,
हिते गोलियूं हलंदियूं हुयूं, माण्हू मरंदा हुआ, माना इहे क्राइम हूंदा हुआ 80 खां अॻु में जॾहिं असीं आयासीं, असांजे अचण खां पहिरीं जा बेसिकली असां बि कुझु ॾिठासीं, या कुझु ट्रेलर ॾिठासीं 85 में मुंहिंजी आमद आहे, असां कुझु हिन जा ट्रेलर ॾिठासीं, त उहो दौर असीं दौर में आयासीं थी, माना उन ज़माने में ई जेको आहे सेटल डाउन आहिस्ता आहिस्ता थियो पई। सही। अब यूपी यूनाइटेड पार्टी वारा माण्हू पोइ हलनि जनो जो कोन्हे को। हा इहो हूंदो, हे त खामखा साईं, माना हिते सॼो ॾींहुं एहतिजाज आहिनि ही है न। सही सही सही। असल में सेशन हले पियो अॼुकल्ह, हले पियो अॼुकल्ह यूनाइटेड नेशन जो सेशन हले पियो। अच्छा। हा पूरी दुनिया जा आया न, पूरी दुनिया न, पर हिन जेको जेके हिनजी जेका पॉलिसी ठहंदी जेका आहे न, वो पॉलिसी सां जेके इदारा जेके आहिनि जा जेके आहिनि उन्हनि जो सेशन हले पियो। सही। सो वो जेके पॉलिसी जेके ठहंदियूं जेके फंड जी जेके रास जेका हूंदी आहे उन जा सेशन हलनि पिया। इन खे ॾिसो न केॾा माण्हू आयल आहिनि, ॾिसो लेफ्ट साइड ते, ॾिसो लेफ्ट साइड ते कंहिं मुल्क जा माण्हू आहिनि, कंहिं न कंहिं मुल्क जा माण्हू आहिनि जेके आयल आहिनि। बिल्कुलु ई मुज़ाहिरा कनि पिया न। हलो इहो बि सर माना हिते जहिड़ो असां प्रेस क्लब लॻो पियो आहे। हा 24 कलाक मुज़ाहिरा, हिननि जो को नोटिस वठंदा या न? हिननि जो इहो हूंदो आहे त ही जेका जेको यादाश्तनामो अंदरि ॾींदा आहिनि न, उहो पाकिस्तान ताईं वेंदो आहे, पाकिस्तानी गवर्नमेंट खे ॾींदा आहिनि। त भाई माण्हू आया आहिनि जेके चवनि था पिया तव्हां सां ज्यादती कई आहे, हिन सां मुज़ाहिरो कयो आहे, तव्हां ॾिसो हुनखे महिरबानी करे छा आहे छा कोन्हे को। अगरि मुज़ाहिरा तमामु घणा थियनि थियनि त पोइ हुन ते वधीक एक्शन खणंदा आहिनि, उनखे पोइ अञा सख़्ती कंदा आहिनि। अगरि जीअं हेतिरा माण्हू जी आसवारी बिल्डिंग उहो आहे साम्हूं ते राइट साइड ते, गाड़ी बिल्डिंग। अच्छा हे असांजे ट्रम्प यार जी बिल्डिंग आहे साम्हूं। अच्छा जी सही। ट्रम्प असांजे ट्रम्प यार जी बिल्डिंग आहे। ऐं हे जेके आहिनि से फैमिली चर्चा आहे हेॾां हिन पासे जेके आहिनि से ही जेके आहिनि से एम्बेसडर जेके आहिनि उन्हनि जी बिल्डिंगूं आहिनि सभु हिते सारा, माना एम्बेसडर यानी कि जेके यूनाइटेड नेशन जा एम्बेसडर आहिनि। सही सही। जेके चवंदा आहियूं पाकिस्तानी मुद्दो पे निकिरा था, कौंसल जनरल एम्बेसडर पाकिस्तानी हूंदा आहिनि, उहे त काउंसिल जा हूंदा आहिनि बेसिकली हूंदा जी जी जी। ही वरी जेके हुसैन हारून हुया, हुसैन हारून वारा जेके हूंदा हुआ, हुसैन हारून सां मिलंदो जॾहिं वेठो हूंदो आहे त मुंहिंजे होटल में वेठो हूंदो आहे अंदरि। अच्छा हलनि जो हाणे त हुते आहे न पाकिस्तान, हिते ई वेंदो, हिते यूनाइटेड नेशन में हिते वेंदो आहे। ऐं हिते उहो जो पाकिस्तानी हुकूमत जो होटल आहे न, रोज़वेल होटल आहे, उते जी मानी मुफ़्त में आहिनि जी, वेठो हूंदो आहे 24 कलाक। इन्हनि मंदोबियुनि जो को कमु न आहे, माना इहे पोइ रिटायर थींदा आहिनि न, ऐं जेके बि PIA जा जेके बि MD जेके आहिनि मैनेजिंग डायरेक्टर जेके रिटायर थियल जेके आहिनि, जेके हाज़िर सर्विस में रिटायर थियल हुजनि, PI जो को नोटिफिकेशन कानून निकितल आहे त उन्हनि खे इन रोज़वेल होटल में होटल फ्री मिलंदो आहे, उन्हनि जी मानी फ्री हूंदी आहे। अच्छा होटल फ्री, मानी फ्री, ड्रिंक फ्री, बार फ्री, सभु कुझु फ्री हूंदो आहे उहो, ऐं उन्हनि जे ख़ानदान जे लाइ। वॾा मज़ा अथव। हा इन जा वॾा इहा उन खां पोइ जेके वरी यूनाइटेड नेशन जा जेके मेंबर हुया जेके आहिनि उन्हनि जो बि फ्री हूंदो आहे। माना तायात पर्क से नहीं है, माना उहो सभिनि जो हूंदो आहे, उहो जेके बि उन्हनि जा हूंदा आहिनि। इन करे वॾा मज़ा आहिनि इन्हनि जा, माना मानी मुफ़्त में त बाक़ी खपे छा बाक़ी। हा मानी मुफ़्त में जेतिरा ॾींहुं रहियो पियो आहियूं ओतिरा ॾींहुं रहियो पियो आहियूं। हुसैन हारून साहिब थी वियो या ॿिया जेके माण्हू जेके आहिनि से हिन होटल में जेके 5-6 महीना रहंदा अची विया। सही। बहितरीन क़िस्म जो हुनखे स्वीट मिलंदो आहे, फुल सर्विस मिलंदी आहे, मानी मिलंदी आहे। कंध भॼी थो वञे, बिल्डिंग जी मथे ख़तमु नथियूं थियनि, माना हेॾियूं वॾियूं बिल्डिंगूं असां ठाहे न बेहोश लॻा पिया जना, इंजीनियर बि माण्हू बि। ही त वॾो ही छा पुराणी कंस्ट्रक्शन आहे न अञा? हा ही अञा कुझु पुराणी कंस्ट्रक्शन, अॻियां हिकिड़ो एवेन्यू आहे, नालो आहे पार्क एवेन्यू। अच्छा चवंदा आहिनि त दुनिया में एतिरा जेके माण्हू पार्क एवेन्यू ते रहनि था न, पार्क एवेन्यू ते रहनि था माण्हू हिकिड़ी एवेन्यू ते, उहे चाहिनि त सॼी दुनिया ख़रीद करे सघनि था, एॾो पैसो हुननि लाइ। वॾी ॻाल्हि आहे। जेके चवंदा आहिनि रिच पर्सन ओनली लिव इन पार्क एवेन्यू। सही। माना जेको बि अमीर माण्हू आहे न उहो पार्क एवेन्यू ते रहंदो आहे। अमेरिका जो जेको बि अमीर जेको चवंदो अमीर आहियां अगरि मुंहिंजो पार्क एवेन्यू ते घर कोन्हे को, मतिलबु अमीर कोन्हे को। सही सही। जेके बि बिलियनर दुनिया जा जेके बि आहिनि, बिलियनर जेके बि आहिनि, उन्हनि सभिनि जो घर पार्क एवेन्यू में आहे।
ही तव्हां अॻियां वेंदो त तव्हां हिन पासे थोरो राइट ते तव्हां बिल्कुलु तव्हांखे नज़र तव्हांखे ईंदो ही तव्हां कुझु बिल्डिंगूं ठहनि पियूं हुते असल में कंस्ट्रक्शन में जाम थिए थो न बेसिकली चांहि में थिए थो पियो सही 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 बहरहाल वॾी दुनिया आहे साईं न्यूयॉर्क जेको आहे न उहो तमामु वॾो को बिना को अथव हिकिड़ी स्टेटमेंट अथव पुराणी स्टेटमेंट आहे मौलाना मुफ्ती जी मौलाना मौदूदी जी सही मौलाना मौदूदी ते पाणी जे जहाज़ जे ज़रिए यूनाइटेड नेशन खे ख़िताब करणु आयो न्यूयॉर्क मंझि ऐं भुटे सां वेठो हुनजो उनजी समाने हयात में बि लिखियलु आहे मूं पाण पढ़ी आहे उन में हिते जे न्यूयॉर्क घुमियो फिरियो न त हुननि खां कंहिं पुछो त मौलाना साहब ये आप बताएं कि आपको न्यूयॉर्क कैसे लगा न्यूयॉर्क के बारे में आप क्या कहते हैं कहते न्यूयॉर्क जो है ना यूं समझो या तो जन्नत जैसा है या जन्नत से थोड़ा सा कम होगा ये राइट तो सुबह ना माशाल्लाह सोनो या तो जन्नत जो है न्यूयॉर्क जैसी होगी या फिर थोड़ा सा फर्क होगा थोड़ा बहुत फर्क होगा या मौलाना मुफ्ती महमूद जे सवाने हयात में लिखल था उनजी बायोग्राफी जेका हुनजी जेका आहे न उन में ये उनजा कमेंट्स आहिनि कंहिं माण्हुनि खां पुछो हुयो अहिड़े नमूने सां हेनरी किसिंजर तमामु वॾे दिमाग़ वारो माण्हू रहियो आहे ही कंस्ट्रक्शन हाजी कंस्ट्रक्शन थे बि जबरदस्त केॾो लो लॻाइनि था ही त असां रात एतिरो लो ज़िंदगी में न ॾिठो आहे असां तमामु सही जेको लोहो जेको एम्पायर स्टेट बिल्डिंग में लॻल आहे न एम्पायर स्टेट जी तव्हां जेकॾहिं गूगल करे तव्हांजी मैन्युफैक्चर तव्हां ॾिसंदो न तव्हां ॾिसंदो त तव्हांखे लॻंदो त जेतिरो लो एम्पायर स्टेट में लॻल आहे एतिरो लो चवनि था हितां खां वठी करे फ्लोर ताईं रेलवे जी लाइन लॻी ठही सघे ही आहे असांजी फिफ्थ एवेन्यू जेको आहे न उहो चवंदा आहिनि त जेको आहे सो बिज़नेस एवेन्यू आहे बेसिकली सही माना हिते तव्हांखे दुनिया जो हर दुकान तव्हांखे मिलंदो यू फाइंड एवरी सिंगल स्टोर इन वर्ड्स फिफ्थ एवेन्यू माना शॉपिंग सेंटर अथव सही ऐं जेकॾहिं तव्हां जेकी महांगी शॉपिंग करणु चाहियो था ऐं तव्हां वॾेरा आहियो तव्हांखे फिफ्थ एवेन्यू खां सवाइ किथे शइ कान थी मिले सस्ती शॉपिंग का कान थी फिफ्थ एवेन्यू हिकिड़ो त कोटी का 8 लख अलाए घणे जो फिफ्थ एवेन्यू ते तव्हां फिफ्थ एवेन्यू ते असां वटि हिकिड़ो दोस्त आयो पुराणी ॻाल्हि ॿुधायां थो तव्हांखे ॿुधायां थो उहो असांजो हुयो उन ज़माने में उहो सरेंडर हुयो पोइ MP थियो पोइ वज़ीर थियो हुयो दोस्त असांजो अञा आहे नालो कोन थो खणां पियो उन जी ज़ाल मूंखे चयो त अदा उन जॻह ते वठी हल जिते महांगी शयूं हुजनि ऐं हुनखे हिते वठी आयसि उन माई खे उन माई हितां तक़रीबन जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल आहे को मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे $10,000 जी उन ज़माने में शॉपिंग कई हुई ऐं उनखे शयूं जेके वठी घर आयासीं उहे साॻियूं शयूं जेके मुंहिंजी ज़ाल जेको आहे TJ Maxx ऐं मार्शल तां $20 जी वठी आई माना उहे जेके शयूं जेके न सभु शयूं थोरी शयूं 5-7 शयूं जेके आहिनि जेके 100-200 ई वरितियूं न उहे $20 जूं असां जेके आहिनि से मुख़्तलिफ़ दुकान तां असां वठी आयासीं माना हिकिड़ो नफ़्सियाती वॾो असर आहे नफ़्सियाती वॾो असर पवे न बिग ह्यूज असर पवे न असांखे दीदी माण्हू थुला छो आहिनि जंक फूड जे करे जंक फूड तो तमामु घणो आहे न हिते अमेरिका में तव्हांखे पाण ख़बर आहे अमेरिका त जंक फूड जो जेको आहे बादशाह आहे न बेसिकली सही हा नहीं वॾा हिते त उहे आहिनि कोई सनो थियण जी कोशिशि बि नथा कनि जेके थी था वञनि हा न साईं माना हिकिड़ी लाइफ जी एज उहा आहे त उन में तव्हांखे सने थियल आहे तव्हांखे त जेको आहे सो खपे थो न बेसिकली उन लाइ साईं माण्हू पुलिस वारे सां दोस्ती रखे माण्हू सनो थी वेंदो जबरदस्त माना सब ब्रांड हिते आहिनि दुनिया जा जेका हिन पाण स्ट्रीट हलूं पिया न जी हिन स्ट्रीट जो निक नाम आहे डायमंड स्ट्रीट सही दुनिया जी जेका डायमंड इंडस्ट्री जेका आहे जेका जी उनजी ब्लैक मार्केटिंग उनजी लीगल मार्केटिंग सॼी हिन तव्हां थोरो अॻियां हलंदासीं तव्हांखे नज़र तव्हांखे ईंदो सही तव्हांखे वॾा सुभाणे हाणे ॾिसो सभु यहूदी जा दुकान शिवान एंड सन्स शिमोनो एंड सन्स सम्झो ही डायमंड जी दुनिया जी वॾे खां वॾी ब्लैक मार्केट स्ट्रीट आहे एॾी वॾी स्ट्रीट आहे तव्हांखे डायमंड तव्हांखे विकिणो तव्हांखे हुजे न दुनिया में मुंहिंजो नालो आहे हिन स्ट्रीट जो नालो आहे तव्हांखे ॾेखारींदुसि ते निकनेम जो आहे डायमंड स्ट्रीट आहे हिन जो हिन ते सभु जेके डायमंड जा दुकान ऐं बिलियनर वारा दुकान आहिनि न मिलियनर न बिलियनर वारा दुकान बि आहिनि
ही सर छा पुलिस जी गाॾीअ में हिते छा वो गोलियूं फायर बि कंदा आहिनि माना बुलेट प्रूफ आहिनि सभु इहे कंहिंजूं ही गाॾियूं बुलेट प्रूफ गाॾी त सही निशान लॻा पिया गोलियुनि जा वो कंहिं हया हूंदा न निशान अच्छा अच्छा पर हू कोन्हनि के न त कचे में मोकिलियूं त ख़बर पवनि कच्चे में मोकिले कभी सब यहूदी बीठा सब तो यहूदी बीठा बिल्कुलु सब यहूदी बीठा नहीं सब ॾिसो सब तो डायमंड आहे सभु डायमंड तव्हां ॾिसंदा लो हिन पूरी ॾिसो डायमंड टाइमलेस माइकल एफ ए कंपनी अंदर वॾी मार्केट आहे बिग मार्केट आहे जीअं माल कोन ना माल हूंदो आहे ईअं अंदर सॼी बिल्डिंग में माल ठहियल आहिनि हिकिड़ी बिल्डिंग में घटि में घटि जेको आहे 150-200 दुकान अथव अंदर अथव तव्हां ॾिसो न 200-300 दुकान अथव सही ऐं तव्हां ॾिठो न कोड बि लॻो पिया कंहिं बि स्ट्रीट तव्हांखे रश नज़र आई एॾी न हा हिते केॾी रश तव्हांखे अचे पई सही ज़ाहिर आहे अमीर माण्हुनि जा पोइ ॾिसो पिया न केॾी रश आहे तव्हां किथे बि विया आहियो तव्हांखे रश नज़र आई आहे किथे बि आई आहे न हा हिते ॾिसो पिया न केॾा माण्हू रोड ते घुमनि पिया या बीठा आहिनि ॿुधो ही नंढड़ी टोपी साईं छो पाईंदा आहिनि इहा नंढड़ी टोपी जेको आहे तो ख़बर कान्हे का छो पाईंदा आहिनि पर पाईंदा आहिनि मूंखे ॾाढी वणंदी आहे ऐं दिलि चवंदो आहे मां पायां अच्छा आवर आहे ज़ाहिर आहे हिननि जो सभिनी खे मज़हबी को आहे मज़हबी आहे जीअं पाण वटि निमाज़ वारी टोपी माण्हू कोन पाईंदा हुननि जो दुनिया सॼी में जेको आहे न टोपी ड्रामो आहे कंहिं मज़हब में मुसलमान पाईंदा आहिनि यहूदी बि पाईंदा आहिनि क्रिश्चन बि पाईंदा आहिनि ऐं पाण ॿाहिरि हिंदू भाई बि पाईंदा आहिनि सभई पाईंदा आहिनि पर हर क़िस्म जी टोपी अलॻि आहे बसि आहे ॾिसो न हीअ आहे रफेलो एंड कंपनी ॾिसो डायमंड ही सॼी अदा खे चवां डायमंड स्ट्रीट अथई सॼी डायमंड स्ट्रीट हिते ट्रैफिक त असांजी कराची वारी आहे असल में उहो स्ट्रीट एरिया न हिते माण्हू जेके आहिनि उहो लाहींदा आहिनि न डायमंड लाहींदा आहिनि चाढ़ींदा आहिनि लाहींदा आहिनि चाढ़ींदा आहिनि माना हिननि जी पंहिंजी सिक्योरिटी आहे न हिते इलाही सारा सिक्योरिटी वारा हूंदा न पर जंहिं तरीक़े सां खुलिया पिया आहिनि ॾिठो न पुलिस वारा घुमनि पिया न तव्हां ॾिठो आहे किथे ईअं पुलिस वारा घुमंदे कंहिं जेकी जॻह ते सही तव्हां हिते पुलिस वारा घुमंदे ॾिसो पिया जो मतिलबु छा आहे सिक्योरिटी आहे न हिननि जी बिल्कुलु बिल्कुलु हिननि जो हिकु दुकानु चवनि था 1999 फुरियो हुयो उन्हनि जी जेको आहे सो चवनि था उहो डायमंड जेको चोरी थियो जेको हुयो उहो $4 बिलियन जो डायमंड चोरी थियो $1 बिलियन जो मिलियन जो न ऐं उहा चवनि था त दुनिया जी वॾे खां वॾी चोरी हुई अच्छा माना बिलियन माना मिलियन में त चोरी थींदी आहे बिलियन में चोरी त कान थींदी आहे बिल्कुलु बिल्कुलु डायमंड जी चोरी त बिलियन में हूंदी न बेसिकली हूंदी न बिल्कुलु सर ॾिसो न पोहा घुमनि पिया इहे हाणे हिन जी वर्थ जेका न कई $1 मिलियन हूंदी $1 बिलियन इन पोड़े जी पोड़ी हूंदी बसि दुनिया को दुकान हूंदो सारी ॻाल्हि हूंदो सही हुननि जो यार घुमी कोन बसि मतिलबु पंहिंजो ऐं हिते वरी तूं हिते थोरो अॻियां पाण हली करे किथे सिंधी ॻाल्हाईंदासीं न हिते वाणियो तोखे फिरी थो कईं था अच्छा हिते तमामु वॾा एॾो इंडियन वाणिया अथई सिंधी वाणियो जेको आहे न तमामु घुमो अथई ॾिस न केॾी वसा न मोटी थो अचां हिते ॻोल्हियां थो हिते तोखे ॾाढो तोखे वाणियो नज़र थो कईं हा इहो त आहे एजी बायर्स वाह माशा ये पुरानी स्ट्रीट आहे लॻे थो तमामु है न डायमंड स्ट्रीट आहे तमामु पुरानी स्ट्रीट आहे हिते को डायमंड जो कारोबार थी हिते 2 नंबर जी जेके माण्हू एजेंट बीठा अथव जेके अफ्रीका मां जेको डायमंड जेको चोरी थी जेको ईंदो आहे न स्मगलिंग थी मुख़्तलिफ़ ईंदो आहे पोइ हिते माण्हू ईंदा आहिनि पोइ इहे माण्हू जेके उनजी डीलूं कराईंदा आहिनि छो त कानूनी तरह सां त तव्हां डायमंड नथा ख़रीद करे सघो न थर्ड पार्टी सही 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 कानूनी तरह खां तव्हां डायमंड पर वो अचे कीअं थो माना डायमंड जीअं हीरोइन बि अचे थी न हिते ड्रग बि अचे थी न बेसिकली स्मगलिंग आहे सॼी पब्लिक बि अचे थी न अफगानिस्तान खां हली थी पुॼे थी न हिते कोन को तरीक़ो आहे न बेसिकली उन तरीक़े सां पोइ हीअ जेके बीठा आहिनि एजेंट बीठा अथव एजेंट बीठा अथव ॾाढा हिते यहूदी आहिनि सभु एजेंट अथव इहे सभु माण्हू जेके ख़बर हूंदी आहे त सामान अचे पियो अॼु ॿ मूंखे वठिणो आहे पोइ शइ ॾिसी करे तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि हेतिरी कमीशन वठंदसि तोखां उहे वरी पाण खपाईंदा ॿियनि खे उहे अॻियां वरी दुकान में खपाईंदा आहिनि पोइ वञी ईंदियूं असल में डायमंड आम सवलो आहे पर डायमंड जी जेका घराई जेका आहे न उहा स्पेशल मशीनूं कंदियूं आहिनि सही सही डायमंड जी घराई डायमंड जी जेका सिलाई डायमंड जी जेका ख़ूबसूरती जेका आहे उन उहा का मामूली ॻाल्हि कान्हे का उहा टेक्नोलॉजी अफ्रीका में कान्हे का उहा टेक्नोलॉजी हिते हिन वटि आहे जीअं पाण वटि शइ सोनो त सोनो आहे पर शइ खे जेको वधीक बहितर ठाहींदो जेको वधीक ख़ूबसूरती आणींदो उहा वधीक विकामंदी न बेसिकली सही बिल्कुलु हिकिड़ी डायमंड जी रिंग जेकॾहिं करोड़ 2 करोड़ जी विकामजे थी पई त अंदाज़ो लॻाए त उनजी ख़ूबसूरती ते वॾो ख़र्चो अचे थो न बचे थो न हक़ीक़त आहे सॼो कमाल डायमंड जो आहे
अच्छा है ना डायमंड या खाने सुबह डायमंड स्ट्रीट आहे त ॿिनी तरफ़ डायमंड लॻल आहे सुबह हां सामने बिल्कुल सुबह ना हिते बि डायमंड लॻल आहे हुते बि डायमंड लॻल आहे मतलब पाण काफ़ी हां पाण डायमंड के इलाही सां जेको आहे न ठीक हाणे थियो माशाअल्लाह था दोस्तों फॉक्स न्यूज़ तव्हां ॾेखारियो CNN ॾेखारियोसि अच्छा अच्छा हलो था ये अब ॾेखारियूं था हिते यारो हेडक्वार्टर ही आहे फॉक्स जो हेडक्वार्टर सुबह ना न्यूज़ कारपोरेशन सुबह न्यूज़ हां बिल्कुल बिल्कुल न्यूज़ ही फॉक्स जो यो भी तो ट्रम्प साहब जो है ना हां यो भी तो ट्रम्प साहब जो है ना चवनि था इन में शेयर होल्डर आहिनि ऐं हू साम्हूं कैनेडा जी एम्बेसी आहे हिन एवेन्यू जो नालो आहे एवेन्यू ऑफ अमेरिका हिन ही एवेन्यू आहे न अॻियां आहे सिटी हॉल आहे सिंधी चैनलनि जा भी हेड़ा हूंदा मुंहिंजे खां बिल्डिंगूं सिंधी चैनलनि जा या असांजा उर्दू वारनि जा भी ठीकु आहे त हाणे हिते साम्हूं वरी CNN आहे मुख़्तलिफ़ शयूं जेको आहे सो ठीकु आहे सर हाणे अदा दोस्तो तव्हां सिंध वारा सुम्हो निंड कयो